द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। गजंदा वरी हिक ॾींहं ते अॼु सिंधी न ॻाल्हाइण वारा पंहिंजी पहाड़ुनि जो अहसासु करे सिंधी ॻाल्हाइण शुरू कंदा। गजंदा वरी हिक ॾींहं ते मिलंदा ज़रूरु किथे न किथे। शायदि उहो सिंधी इतिहास सिंधी ॿोलीअ जो बयाबान हूंदो। लिखावट समुंड किनारे जी। समुंड किनारे रेत ते लिखियल अखरनि खे ठाहिण जी ज़रूरत न पवंदी आहे। छोली ईंदी आहे ऐं अखर पंहिंजो पाण ई टही वेंदा आहिनि। लिखावट समुंड किनारे जी। हर अखर बबूर महसूसु थींदो। परे ताईं वाराए सो रेत जिया अदबी वीरानो नज़र में हूंदो। ॿुधी न को आवाज़ सिंधी कस्तूरी हिरण जा भटकंदो हूंदो। हूंदी ॻोल्हा सुरां ॿोली सुरां जी साण वरसो खणी घुमंदो हूंदो। खाक करे ख्वाब। खाक मतिलबु रख। खाक करे ख्वाब वॾेरनि जा विसारे वरसो जेको ईंदो। हकीम जी नज़रुनि में उहो बीमार आज़ादु सचल हूंदो। खाक करे ख्वाब वॾेरनि जा विसारे वरसो जेको ईंदो। हकीम जी नज़रुनि में उहो बीमार आज़ादु सचल हूंदो। गजंदा वरी हिक ॾींहं ते मिलंदा ज़रूरु किथे न किथे। शायदि उहो सिंधी इतिहास सिंधी ॿोलीअ जो बयाबान हूंदो। सिंधी ॿोलीअ जो बयाबान हूंदो। मां SP सर, गांधीनगर, कोल्हापुर।